नबिया तॾहिं खां दुरूद जॾहिं खां नबिया तॾहिं खां दुरूद इहो नुक्तो सम्झंदो नबी जॾहिं खां दुरूद तॾहिं खां हाणे कॾहिं खां नबिया मूंखे ख़बर न आहे कंहिं पीर खे ख़बर न हुई मौलवी खे ख़बर न हुई हाजीअ खे ख़बर न हुई मदीने जे मीर जे साहब जे दरबार में हलऊं साईं तव्हांखे ख़बर आहे हा चवनि था हा असां मदीने वारे मीर खां ख़ुदि पुछो हो कंहिंखां पुछो साहब कंहिंखां ॾाढे हाँ चओ साहबनि सां तव्हांजी मोहब्बत आहे जंहिंसां साहबा जो प्यारा हथ मथे कयो साहबा सां जंहिंजो प्यारा हथ मथे कयो साहबनि सां प्यारा जंहिंजो अहल बे सां प्यारा उहे हथ मथे कयो हिकिड़ी ॻाल्हि पक्की ॿुधो अहल बेत सां ऐं साहबा सां असांजो प्यार मदीने वारे जे करे आहे ज़ूर जे करे साहबा सां भी प्यार अहल बेत सां भी साहबा ऐं अहल बेत हिक ॿिए खां परे न आहे अदड़ा जेको लख रुपया कलाक जी फीस वठी थो वञे खुदा जो कसम गुमराह थो करे गलत थो ॿुधावे मां पैगाम ॾियां पोइ वञी पाण किताब पढ़ तहक़ीक़ कर साहबा अहल बेत जा हिक ॿिए सां रिश्ता हा इमाम हसन मौला अली साईं जो वॾो फर्ज़ंद आहे इमाम हुसैन जो वॾो भाउ आहे अम्मा ख़ातून जन्नत जो वॾो पुटु आहे इमाम हसन हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे पुटु हज़रत अब्दुर रहमान जो न्याणो आहे ॾाढा कोन चवराई इमाम हसन उस्मान गनी जो न्याणो आहे उन जी धीउ आयशा उन सां इमाम हसन शादी कई इमाम हसन जी शहादत खां पोइ इमाम हुसैन उन साॻी बीबी सां सां शादी करे ॿुधायो त अहल बेत सां साहबनि सां हिक ॿिए सां ॿिन्ही जी मोहबत तवज्जो पाण न समझंदा ॿिए खे समझण कोन ईंदा हिकिड़ा ॿार सोचल हूंदा तवज्जो सां ॿुधंदा मां चवंदो आहियां ॿार भले अॻियां वेहनि ख़ुशी थींदी आहे अवां बि अचड़ा वेठा मुंहिंजी ख़ुशी थी थिए पर हीअ जेको विच में इहो खिलनि था कनि था माना ॿिए खे परेशान तवज्जो ॾियो मुंहिंजा मिठा साहबा जा अहल बेत सां हिक ॿिए सां छा हुआ रिश्ता छा हुआ हिकिड़ो रिश्तो वॾो ॿुधाए पोइ मां अॻिते हलां टाइम थोरो आहे हज़रत हबीब जा उम्मती हो अम्मा बीबी सुगरा सां ॿुधी अथव ॻाल्हायो जेके चवंदा आहिनि साहबा अहल बेत सां ही फलाण विच में मिलाइनि था उन खां पुछो त तारीख़ हवालनि सां साबित करे ॾे अम्मा बीबी सुगरा सां जो मुड़ुसु हो इमाम हसन मुसन्ना इमाम हसन जो पुटु जॾहिं फोत थियो बीबी सुगरा सां कंहिंसां शादी कई ॿियो मुड़ुसु केरु हो न ॿुधाए त पोइ ॿिए दफ़े मां ॿुधाईंदुमि अॼु एतिरो पैगाम ॾेई थो वञा ख़ुदा जे वास्ते इन्हनि जी कड़ी में न अच उन्हनि सां प्यार कर जंहिंसां रसूलुल्लाह जो प्यार आहे असहाब सां प्यार कर असहाबनि सां प्यार कर अहल बेत सां प्यार कर पंजतनि सां प्यार कर जंहिंजो इन्हनि सभिनी सां प्यार आहे तंहिंजो दुनिया आख़िरत में ॿेड़ो ई पार साहबन ॾे हलो साईं पुछो मदीने वारे
कदे नबी थिया जदे खां नबी थिया तदे खां दुरूद समझो था मुझी गाल सैयदना अबू हुरैरा फरमाया तो मदीनतुल मुनव्वरा में बैठा हूँ सोने आका नामदार जी दरबार में सहाबा मौजूद हैं असा में बैठा हूँ पुछो सी मदीने वाले का या रसूल अल्लाह मता वजबत लकन नुबुव्व सयवा के अमाज मता नुबुव्वत कदे वाजिब थी कदे वा के नुबुव्वत मिली आ मुझे मदीने वाले फरमाया तो कुंतु नबिय्युं व आदम बैनल माए व तीन यानी आदम अन्या मिट्टी ऐं पानी जे दरमियान हो तदे का अल्लाह जो नबी आया सुभान अल्लाह ये रिवायत मता कुंत नबिया या रसूल अल्लाह मता कुंत या रसूल अल्लाह तवा कदे का अल्लाह जा नबी थियो साईं फरमाता कुंत नबिय्युं व आदम बैन रूह वल जसद आदम अलैहिस्सलाम अन्या पंहिंजे जिस्म ऐं रूह जे दरमियान हो तॾहिं खां मां अल्लाह जो नबी आहियां आदम अन्या पैदा थियो ई न हो आदम अन्या आदम सॼो ई न हो आदम खे सॼो थियो ई न हो आदम खे बशर सॼो ई न हो तॾहिं खां मुंहिंजो दिलबर हबीब हो दुरूद ते पाबंदी हण वारा थोरो होश कर दुरूद तॾहिं खां है जॾहिं खां नमाज बि कान्हे दुरूद तॾहिं खां है जॾहिं रोज़ो बि न हो हज बि न ज़कात बि न का बि शइ न ॾाढ़ी न पटको दुरूद पहिरियों साईं अवां किथे हो नबी तो हुयो पर हुयो किथे जमीन भी न हुई आसमान भी न मकीन भी न मकान भी न का भी शे नहीं हबीब वहां कही जाए ते रहंदा हो रिवायत अहल बैत केंजी रिवायत आवी केरन अथवा अहल बैत सां प्यार जी साईं हूं सां गजी चवराईंदो जंहिंजो अहल जंहिंजो प्यारे नबी सां प्यारो ना तंहिंजो कलमे ते एतबार ना तंहिंजो कलमे ते 3 कलाक आवाज़ कंदो आवाज़ न वेंदो अॼु शुरू में वेही जंहिंजो प्यारे नबी सां प्यारो ना तंहिंजो कलमे ते एतबार ना तंहिंजो कलमे ते तो जंहिंजो प्यारे नबी तो जो प्यार आहे मदीने वारे से अथई प्यार तॾहिं नमाज़ नहीं पढ़ंदो तॾहिं रोज़ो नहीं रखंदो तॾहिं ॾाढ़ी कांदी बनाई पटको कोंदो बनाई तॾहिं न्याणी खे ज़ुल्म थो करे तॾहिं पंहिंजी घरवारी खे ज़ुल्म थो करे तॾहिं त कूड़ थो ॻाल्हाई चोरी ज़ोरी थो करी ज़ुल्म ऐं ज़्यादती थो करी जंहिंसां रसूल जंहिंजो रसूल सां प्यार हूंदो आहे उहो इहे कम न कंदो जंहिंजो प्यार आहे 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो आहे जंहिंजो मदीने वारे सां प्यार आहे कूड़ न ॻाल्हाईंदो आहे जंहिंजो मदीने वारे सां प्यार आहे वॾे जी इज़त कंदो आहे नंढे ते शफ़क़त कंदो आहे जंहिंजो मदीने वारे सां प्यार आहे अबे अम्मा जी फर्मा बरदारी कंदो आहे जंहिंजी मदीने वारे सां मोहब्बत आहे चोरी ज़ोरी ख़यानत हराम खोरी न कंदो आहे उहो अल्लाह ऐं हुन जे रसूल जी फर्मा बरदारी करे ॾेखारे जंहिंजो प्यारे नबीअ सां प्यार ना तंहिंजो कलमे ते तो तंहिंजो कलमे ते ओ जी अहल बैत असांजे अदावत या अदावत माना दुश्मनी जी अहल बैत सां दुश्मनी अकीदो अहल सुन्नत जो ॿुधो जी अहल बैत असांजे अदावत या तंहिंजे तुख़्म नस्ल में मिलावट या जेको चेन यारनि जो दुश्मन आहे उहो बि इन खाते में अथव
जी जी अहल बैत साजे अदावतया चेंदी यार के गारियूं न ए वरी पंजतन के गारियूं न असा मुफ्ती साहब चंदो पी हिकड़ो दन मां जुदा जुदा जी जी अहल बैत साजे अदावतया तेजे तुखम नस्ल में मिलावटया ओहो समझ हला ली बारना तेजो कल में तेत चचो तेजो कल में तेत बारना तेजो कल में ते डाडा चो तेजो कल में ते या रसूल अल्लाह व नबी हो किथे रहंदा हो इमाम ज़ैनुल आबिदीन राविया सुभान अल्लाह इमाम ज़ैनुल आबिदीन केंजो पुत्रा ॾाढा चओ इमाम बाकर साईं केंजो पुत्रा इमाम ज़ैनुल आबिदीन इमाम जाफर सादिक जो पुत्र बी केरा इमाम मोहम्मद बाकर अच्छा गाल अच्छी वही इमाम जाफर सादिक जो बाबो हो इमाम मोहम्मद बाकर इमाम जाफर सादिक जी अम्मड़ केरी ये गालायो अबू बकर सिद्दीक़ जा मुरीदो गालायो अमीर उमर उस्मान गनी जा मुरीदो बुधायो गालायो मौला अली मुश्किल कुशा जा मुरीदो गालायो इमाम जाफर सादिक जो बाबा इमाम मोहम्मद बाकर जी घरवारी इमाम जाफर सादिक जी अम्मड़ साकेर हुई हेरे तवज्जो है जी साईं बुधंदो याद कंदो अबू बकर सिद्दीक साईं के टे पुट हा हिकड़ो अगे दुनिया में रवानो थियो बाकी अब्दुल रहमान आई मोहम्मद शायद अगे मां बुधाए वियो या न जे बुधाए वियो त वरी ईमान ताज़ो थींदो ना बुधल त वरी याद करे वञो इमाम जाफर सादिक जी गाल जो क्या अबू बकर सिद्दीक जा ब पुट बचा अब्दुल रहमान आई मोहम्मद अब्दुल रहमान वड्डो आ मोहम्मद साईं नंढो आ बिनी शादियूं कयूं औलाद थियो वडे पुट अबू बकर सिद्दीक जे के न्याणी जाई नंढे के पुट जाओ नालो के कासिम वरी बिनी भाइर रिश्ता कया पाण में सोटन जो शादियूं थियो यानी अबू बकर सिद्दीक जे पोटे आई पोटे जी पाण में शादी थी हजरत कासिम के जाई थी नालो रखई उम्मे फरवा छा नालो उम्मे फरवा नालो मुंजा मिठा अबू बकर सिद्दीक जी पड़ पोटी थी उम्मे फरवा इमाम ज़ैनुल आबिदीन हजरत अबू बकर सिद्दीक जे पोटे हजरत कासिम वट आयो मोके पंजी न्याणी अदा मुंडे ने हारो हीदे होदे पहने हर लोड़ा पे हण पोवर जो साई फलाना थचवन हक ही या ना हक ही या इल्मी गोहर मिले न वठंदो अबू बकर सिद्दीक जी बड़ा पोटी इमाम ज़ैनुल आबिदीन हजरत कासिम अबू बकर सिद्दीक जे पोटे खां पंहिंजे पुट इमाम मोहम्मद बाकर अल्लाह न्याणी जो रिश्तो घुरो उम्मे फरवा अबू बकर सिद्दीक जे पड़ पोटीअ जी शादी इमाम मोहम्मद बाकर सां कई वई आहे अदा रिश्ता मोहब्बतन वारा कंदा हल जैसा झेड़ो हूंदो आहे सो रिश्तो न कंदो आहे जेको हक़ खाईंदो आहे असां रिश्ता न थींदा हल जेके हक़ खाईंदा हल उन जे पोयां नमाज़ूं न पढ़ियूं वेंदियूं हल और सां जंग कई वेंदी आहे सॼी ज़िंदगी मुंहिंजो मौला अली गद्दा नहजुल बलागा किताब खोल निहारो सॼे नहजुल बलागा में किथे भी मुझे मौला अली का हिकड़ी गाल रिवायत मुखे बुधाया त मां तुझो मुरीद थिया त चैन यारन जे लाको मौला अली लफ्ज चयो हुजे जे मौला अली न थो चए त तू के रज अबू बकर उमर जे ला ज़बान खोलींदो आ अरे अली युल मुर्तजा त गड रहो आ मौला अली जा बचड़ा बि सॼी जिंदगी महबूब जे यारन सां गड रहा सुभान अल्लाह सुभान अल्लाह।